नाज़रीन, हैदराबाद के कासमाबाद जी यूसी 127 में बल्दियाती इलेक्शन के हवाले से अल अब्बास टाउन कासमाबाद में जुड़े जा बिरादरी तरफ़ां अहम गॾिजाणी मुनक़िद कई वई, जंहिंमें SDP अॻवान हैदर शाहणी आज़ाद उम्मीदवारनि जी हिमायत जो ऐलान किया है। उन हवाले से ॾिसूं था शोभान सोलंकी जी हीअ रिपोर्ट। सर, मां क़ौमी अवामी तहरीक अयालती पलोजी जे पैनल तां UC 127 ते एज़ चेयरमैन आहियां ऐं UC 142 ते एज़ वाइस चेयरमैन आहियां। पर मां पंहिंजी पार्टी ऐं पंहिंजो जेको आहे बिरादरी जे हक़ में अॼु विदड्रा कयां थो ऐं पंहिंजी बिरादरी खे मान ॾियां थो ऐं मुखालिफ़नि खे शिकत ॾींदासीं इंशाल्लाह ऐं उन्हनि खे जीते ॾेखारींदासीं। उन्हनि सां गॾु मां बि डोर टू डोर वर्क लाइ जिते जिते निकिरणो पियो मां निकिरंदुमि। वॾो पाकिस्तान जी तारीख़ में असां वटि हिकिड़ो अलमियो रहियो आहे त असीं माण्हू जंहिं धारा में बीठा हुजूं, उन धारा जा मेंबर हुजूं, उन धारा जी ॻाल्हि कंदा हुजूं। ही जेके हिते जुड़े जा बिरादरी आहे या ही वहदत कॉलोनी जा इलाइक़े जा माण्हू आहिनि या ही ॻाढ़े क्वार्टरनि जे इलाइक़े जा माण्हू आहिनि, इहे तक़रीबन 25-30 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहिनि। ऐं अलमियो इहो आहे त जॾहिं इलेक्शनूं अचनि थियूं त उन टाइम ते हिननि खां उहे माण्हू विसरी था वञनि त ही बि का ज़ात आहे, ही बि का कम्यूनिटी आहे जेका इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ बहितरी जो कमु कंदी। ऐं हिननि जे लाइ उहे ई कमीशन खोर माण्हू हिननि पैदा कया आहिनि, जिन कमीशन खोर माण्हुनि खे ई टिकट ॾियनि था ऐं कमीशन खोर माण्हुनि खे ई मथे आणण जी कोशिशि कनि था। असां उन्ही जे लाइ जूनेजा बिरादरी जी तरक़ी पसंद पार्टी भरपूर हिमायत भी करे थी ऐं तरक़ी पसंद पार्टी जूनेजा बिरादरी सां कुल्हो कुल्हे में मिलाए हर वर्ग जी सतह ते वञण लाइ तयारु रहंदी। असां जूनेजा बिरादरी हमेशह पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा आहियूं। तक़रीबन नूर शोरे साहब खां वठी 30 साल थिया आहिनि मुसलसल असां वोट ॾींदा आहियूं। असांजो वॾड़ो शमसुद्दीन जुणिजो, मोहम्मद कासिम जुणिजो, मोहम्मद रमज़ान जुणिजो, इहे हमेशह पुराणा वर्कर आहिनि पीपल्स पार्टी, हमेशह पीपल्स पार्टी खे सपोर्ट कंदा आहिनि। हिन दफ़े ऐं मां पाण वार्ड जो सदर बि आहियां पीपल्स पार्टी जो। हींअर असां कोशिशि कईसीं, फॉर्म भरायासीं, पर असांखे उहो रिस्पॉन्स इज़त कोन मिली। हाणे अलाह कंदो पंहिंजी बिरादरी जे वसीले इंशाल्लाह भरपूर नमूने सां खटींदासीं। ही बहितरीन अमल आहे ऐं मूंखे त हैरानगी आहे त अॼु हिन गॾिजाणी में जूनेजा बिरादरी जे गॾिजाणी में हू हमेशह इलेक्शन में अहिड़े क़िस्म जा ॿार नौजवान झंडड़ा खणी हिते बीठा हूंदा, पर हिते सॼी जो सॼी जूनेजा बिरादरी माना 24 सालनि जे नौजवान खां वठी 80 साल जे पोड़े ताईं ऐं गॾु थिया आहिनि। इहा बिल्कुलु ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे। इन जे करे ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे, ईअं ई अहिड़े तरीक़े सां गॾु थी करे बिरादरियूं पंहिंजा फ़ैसिला कनि त मां चाहियां थो त उन्हनि मुरायत याफ़्ता तबिके जे माण्हुनि खे असां शिकस्त ॾींदासूं, जिन असां खां वोट वठी बाबड़ो करे ॿाहूं ॿधी वोट वठी वरी 5 सालनि खां पोइ असां सां हथ ई कोन मिलाईंदा आहिनि। अदा शमसुद्दीन जुणे जो ही मुंहिंजे घर जी मीटिंग आहे। मुंहिंजा बच्चा नौजवान जेके सदाईं धीअ पुटो चवंदा आया पए, हुनजी ख़्वाहिश ई त असां अॻिते सियासत में अचूं ऐं ही घर जी सियासत आहे, घर जी यूसी आहे असांजी हिकिड़ी, ऐं उन में असांजी आबादी वधीक हुई। सो उन जे करे हुननि हिमत कई, मूं चयो बिल्कुलु तव्हां सां 100% अॻियां हूंदासीं। असीं सदाईं सभिनि जे लाइ जेके बि दोस्त बीठा आहिनि उन्हनि खे मां ॾिनो आहे, 15-20 सालनि खां उन्हनि खे वोट ॾींदा अचूं पिया। हींअर पंहिंजा बच्चा बीठा आहिनि, उन लाइ मुकमिल उन सां गॾु आहियूं। सॼी बिरादरी असांजा पोड़ा पका अदा अमीर बख्शा, मामा रमज़ान, ही सॼी बिरादरी उन सां गॾु आहे। रही ॻाल्हि क़ौम परस्तनि जी, त असीं सिंधी आहियूं, हिकु आहियूं। क़ौम परस्त बि असीं हिकु आहियूं, त पीपल्स पार्टी हिकु आहे। हीअ आहे नज़र जी ॻाल्हि, त कंहिंखे केतिरी इज़त सां ॾिसे थो पियो। असीं सलाम था करियूं भाऊ हैदर शाहणी साहब खे, जेको असांजो ॿुधी करे ऐं हू असांजी हिमत लाइ आयो आहे।